असां तव्हां सां बहस करणु नथा चाहियूं चाकर ख़ान, तव्हां चङा आहियो। बाक़ी सावल खे मञाइण जी मां हिकु चकर कोशिशि ज़रूरु कंदुसि। जेकॾहिं ॻाल्हियुनि में नथो अचे ऐं छेड़ो थो वारे न, पोइ चाकर ख़ान तव्हां असांजे विच में न अचिजो। न न शेरल न, मां सावल खे अकेलो नथो छॾे सघां। जेकॾहिं तव्हां सावल सां छेड़ो वारियो, सम्झो चाकर ख़ान सां छेड़ो वारियो। करोड़ रुपयो त का अहमियत ई न रखंदो हो ऐं हिनजी समूरी मिल्कियत मां छा मूं 7-8 करोड़ बि न ठाहिया हूंदा। इन जे करे चवां थी त थोरो सोचे वठ। 1 करोड़ में इहो सौदो तुंहिंजे लाइ महांगो नाहे, पर हा बाक़ी तुंहिंजे पुट जी समूरी ज़िंदगी सुठी गुज़रे। जॾहिं त तुंहिंजो पुटु असांजे साम्हूं साफ़ इक़रार करे चुको आहे, चङो चई त कोई तुंहिंजी ॻाल्हि जो इनकार कंदे बवासीर या तुम बच्चे दे असली तो बैठा था ना जब्बल जो जिन्न जाबिर अजी कोई से अते जाता था अजी देखा रे ये जाता। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरे जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल जे न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो, वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त हसीना बेगम गुलनार नौकरियाणीअ खे जेको आहे त पैसनि जी लालच ॾेई करे करोड़नि रुपयनि जी जेको आहे त ख़रीदणु चाहींदी, जीअं हू क़ैद मां हिकु भेरो ॿीहर निकिरी सघे ऐं जेको आहे त सोचे सम्झे का चाल करे ऐं जेको आहे त हिकु भेरो वरी चाकर ख़ान ते वार करे सघे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो न थी सघे तो गुलनार नौकरियाणी हिन जी चासे में अची वञे ऐं दोस्तों इहा ग़लती करे वेहे। पर दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त शेरल चाकर ख़ान वटि ईंदो ऐं सांवल जी हुन खां राय वठंदो त सांवल आख़िर छा थो चाहे। तंहिं ते चाकर ख़ान हुनखे चवंदो त सांवल चाहे थो त मां रूंडे खां पलांद वठां। तंहिं ते जेको शेरल चाकर ख़ान खे इहो चवंदो जेकॾहिं सांवल जेको आहे त पलांद वठणु चाहे थो त तव्हां जेको आहे त असांजा हथ बि न रोकींदव ऐं असां हुन सां दुश्मनी वारींदासीं। तंहिं ते चाकर ख़ान जेको आहे त शेरल खे चवंदो जेकॾहिं तव्हां सांवल सां दुश्मनी वारी त सम्झो तव्हां मूं सां दुश्मनी वारी आहे, मुंहिंजा हथ तव्हांजी ॻीचीअ में हूंदा। इन जे करे जेको आहे त सांवल जी ॻीचीअ खां तव्हां परे रहंदो। हू जेको चाहींदो उहो कंदो, छो त रूंडो हुनजो गुनाहगार आहे ऐं तव्हां हुनजे पोइ विच में आया आहियो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो न त रूंडो एॾो चालाक आहे दोस्तों त चाकर ख़ान जेको आहे त रूंडे खे बचाइण जे चकर में ऐं पंहिंजे रावल ख़ान जो खून बि हुनखे माफ़ु करे छॾियो। पोइ बि जेको आहे त रूंडो जेको आहे त चाकर ख़ान खे मारण जूं सलाहूं थो करे ऐं चाकर ख़ान खे जेको आहे त हस्ती मिटाइण जी जेको आहे त सलाहूं थो करे पंहिंजे पुट सां। ऐं हसीना बेगम पंहिंजी भेण नांगण खे जेको आहे त वरी बि बचाइणु चाहे थो। मगर चाकर ख़ान हिन ड्रामे में त एतिरो रहम दिल ॾेखारे वियो आहे जो हू पंहिंजे भाउ सॻे भाउ जो खून बि जेको आहे त रूंडे खे माफ़ु करे छॾियो। पोइ बि जेको आहे त रूंडो जेको आहे त एतिरो बदनियत आहे जो चाकर ख़ान खे ई मारणु थो चाहे। अगरि जे हुन चाकर ख़ान खे नुक़सानु ॾिनो त हू पाण फासी वेंदो ऐं कॾहिं बि पोइ इहो जेको आहे त खूननि मां आज़ादु कोन थी सघंदो। हुनजी सोच आहे हिकिड़ी दोस्तों। उम्मीद आहे त वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां काई नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।